ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन नवाज़ सां शेयर कंदासीं त कराची में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास नर्सिस पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो आहे। एहतिजाज कंदड़ नर्सिस जो चवणु आहे त 15 ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं पर अञा ताईं मसइलो हल न आहे थियो। सिंध नर्सिस कोविड फोरम जे सॾ ते नर्सिस पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। वाक़ई अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास कंदड़ नर्सिस पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो आहे। 15 ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं पर अञा ताईं मसइलो हल न थियो आहे। हिकु महीनो गुज़री वञण बावजूदि कोविड नर्सिस जो कॉन्ट्रेक्ट न वधायो वियो आहे ऐं न ई पघारूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिकु भेरो ॿी नाज़रीन नवाज़ सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास नर्सिस पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर महताब शर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी महताब, कहिड़ा अपडेट आहिनि? तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध सर्विस कमीशन पास कंदड़ नर्सियुनि जी पघारूं मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। 15 ॾींहं गुज़रण बावजूदि दायरो जेको आहे कंटिन्यू हली रहियो आहे, वधाए रहिया आहिनि ऐं उन्हनि चयो त असांखे पघारूं न मिलण करे जेका असां फाके खजी कटे रहिया आहियूं। सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांखे फ़को करे ऐं पघारूं ॾिनियूं वञनि जीअं असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कयूं वञूं। उन्हनि वॾे वज़ीर साईं सैयद मुराद अली शाह ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी सिहत खाते जे सेक्रेटरी खे गुज़ारिश था कयूं त जीअं असांखे फ़को करे असांजी पघारूं ॾिनियूं वञनि ऐं असांखे पघारूं बहाल कयूं वञनि। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।